ओम शांति। अॼु मिले तारीख़ 12/3/2024। एक मिठा मिठा बाप दादा चवनि था, मीठे मीठे ॿार डेड साइलेंस में वञण जो अभ्यास करो। बुद्धि बाप जी तरफ़ रहे त बाप बि तव्हांखे अशरीरी ठहिण जी सकाश ॾींदा। प्रश्न आहे, तव्हां ॿारनि खे जॾहिं ज्ञान जो टियों नेत्र मिलंदो आहे त कहिड़ो साक्षात्कार थी वेंदो आहे? उत्तर आहे, सतयुग आदि खां वठी करे कलयुग अंत ताईं असां कीअं कीअं पाठ वॼायो आहे, इहो सॼो साक्षात्कार थी वेंदो आहे जॾहिं असांजो ज्ञान जो टियों नेत्र खुलंदो आहे। तव्हां सॼे विश्व जे आदि मध्य अंत खे आदि खां अंत ताईं ॼाणे वेंदा आहियो। ॼाणण खे ई साक्षात्कार चइबो आहे, सम्झ खे ई साक्षात्कार चइबो आहे न। हाणे तव्हां सम्झंदा आहियो की असां दैवी गुण वारा देवता हुआसीं, आसरी गुण वारा ठहिया आहियूं, हाणे वरी दैवी गुण वारा देवता ठहूं था। हाणे असां नई दुनिया नए घर में वेंदासीं। नई दुनिया नए घर में वेंदासीं त इहे असांखे जॾहिं असांजो ज्ञान जो टियों नेत्र अर्थात असांखे पूरी सम्झ अची वेंदी न, त असां इहे ॼाणे वठंदासीं। ओम शांति। ॿार वेठा आहिनि याद जी यात्रा में। बेहद जो बाप त यात्रा में न वेठो आहे न, उहो त ॿारनि खे सकाश ॾींदा आहिनि, मदद ॾींदा आहिनि, सकाश जी मदद ॾियनि था, अर्थात हिन शरीर खे भुलाइनि था। बाप जी मदद मिलंदी आहे कि ॿारनि खे शरीर भुलिजी वञे। बाप जी मदद मिलंदी आहे कि ॿारनि खे शरीर भुलिजी वञे, सकाश ॾींदा आहिनि आत्माउनि खे। ईश्वर जी बाप ॾिसंदा ई आहिनि आत्माउनि जी तरफ़। तव्हां हर हिक जी बुद्धि बाप जी तरफ़ वेंदी आहे न, बाप जी बुद्धि व दृष्टि पोइ ॿारनि जी तरफ़ वेंदी आहे। फ़र्क़ु आहे न। इहे अभ्यास कंदा आहियो डेड साइलेंस जो। ये अभ्यास असां कंदा आहियूं डेड साइलेंस जो। असां जॾहिं बाप खे यादि कंदा आहियूं, हर हिक जी बुद्धि बाप जी तरफ़ वेंदी आहे, त बाप जी बुद्धि व दृष्टि पोइ ॿारनि तरफ़ वेंदी आहे। जॾहिं असां बाबा खे यादि कंदासीं तॾहिं त यादि मिलंदी न। पोइ जेतिरो असां सभु कुझु भुलिजी करे बाबा खे यादि कंदासीं, ओतिरी शक्ति असांखे मिलंदी आहे। पोइ ओतिरो सतो प्रधान असां ठाहींदा आहियूं। लेकिन बाबा खे योग लॻायो, बाबा जी शक्ति त वठी, लेकिन उन खां पोइ असांखे उन शक्ति खे सही संकल्प बोल कर्मनि में यूज़ करिणो खपे। अगरि असां उहा शक्ति वठी करे ॿियनि जे लाइ कुझु उल्टो सुल्टो सोचियो, ॻाल्हायो, कयो त उन्हनि जो नुक़सानु थी वेंदो न। शरीर खे सॼे अलॻि थियणु चाहींदा आहियो न। आत्मा सम्झी आहे, जेतिरो यादि कंदा रहंदासीं ओतिरो हिन शरीर सां निकिरी वेंदासीं। जीअं सर्प जो मिसाल ॾींदा आहिनि, हुन में ज़रूरु कुझु ख़ूबी हूंदी आहे। तव्हां ॼाणंदा आहियो असां शरीर छॾे हाणे वापसि घर वेंदासीं ऐं पोइ ईंदासीं। इहे ॻाल्हियूं ॿियो कोई न ॼाणंदा आहिनि, इहे ड्रामे खे कोई न ॼाणंदो आहे। कोई बि अहिड़ी गारंटी न ॾींदा आहिनि कि हिन यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। कोई बि अहिड़ी गारंटी न ॾींदा आहिनि। अहिड़ी ॻाल्हियूं कोई ॿुधाईंदो ई न आहे। कोई बि अहिड़ी गारंटी न ॾींदा आहिनि कि हिन यादि सां तव्हांजा विक्रम विनाश थींदा। ये गारंटी त बाबा ई ॾींदा आहिनि। हिन ड्रामे खे कोई ॼाणंदो ई न आहे। अहिड़ी ॻाल्हियूं कोई ॿुधाईंदा बि न आहिनि। तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असांखे हाणे वापसि वञिणो आहे, जर्नी आहे, वापसि वञण जी जर्नी आहे। असांखे हाणे वापसि वञण जी जर्नी आहे। आत्मा जो बुद्धि योग हुन तरफ़ आहे न। हाणे नाटक पूरो थी वियो, हाणे असांखे घर वञिणो आहे, बाप खे ई यादि करिणो आहे न। उहो ई पतित पावन आहे। गंगा जे पाणी सां त लिबरेटर ऐं गाइड न कंदासीं न। हिकु बाप ई लिबरेटर ऐं गाइड बि आहे। इहे ॾाढी सम्झण ऐं सम्झाइण जी ॻाल्हियूं आहिनि। उहो त आहे भक्ति, उन्हनि सां कोई कल्याण न थी सघंदो आहे। ॿार ॼाणंदा आहिनि पाणी त सनान जे लाइ आहे, पाणी कॾहिं पावन न ठाहे सघंदा आहिनि।
इहे बि न भावना जो भाड़ो मिली सघंदो आहे। पाणी कॾहिं बि पावर न ठाहे सघंदो आहे न असांखे। ईअं न की भावना जो भाड़ो मिली सघंदो आहे, भक्ति मार्ग में उन्हनि जो महत्व रखी छॾियो अथनि। इन्हनि सभिनि ॻाल्हियुनि खे चइबो आहे अंधश्रद्धा। बाबा चईंदा आहिनि हाणे भक्ति में बि जाते जाते उन्हनि ईअं महत्व रखियो आहे, उहे सभु टुटणा आहिनि। हाणे पहिरियों उन्हनि जो पाठ हुयो, हाणे ईअं कोई बि न, हीअं अगरि कोई चए ईअं करो त ईअं थींदो, इहे सभु टुटणा आहिनि। हाणे बाबा जी शक्ति कार्य कंदी। अहिड़ी श्रद्धा रखते रखते मनुष्य खे टाइटल मिली वेंदो आहे अंधनि जी औलाद अंधा। त ॾिसो उन समय जीअं शुरू कयो उन समय शक्ति हुई, हाणे त बाबा चईंदा आहिनि सभिनि जा ई उहा हिलंदा, हॾा हिलंदा। अर्थात सभिनि जी में ई जीअं जीअं शक्ति ख़तमु थींदी वेंदी त बाबा वटि ई ईंदा न। भॻवान वाच्य आहिनि अंधा ऐं सजा केरु आहिनि, इहे बि तव्हां ॼाणंदा आहियो। हाणे सॼी सृष्टि जे आदि मध्य अंत की बाप द्वारा असां ॼाणियो आहे न। तव्हां बाप खे ॼाणे विया आहियो, हिन करे सृष्टि जे आदि मध्य अंत ऐं ड्यूरेशन खे बि ॼाणे विया आहियो। तव्हां बाप खे ॼाणे विया आहियो, हाणे सृष्टि जे आदि मध्य अंत ऐं ड्यूरेशन खे बि ॼाणे वियो आहे। हिकु हिकु ॻाल्हि ते वीचार सागर मंथन करे पंहिंजो आप ई फ़ैसिलो करिणो खपे। भक्ति ऐं ज्ञान जो कंट्रास्ट आहे न, ज्ञान बिल्कुलु ई न्यारी चीज़ आहे। इहे नॉलेज नामी ग्रामी आहे न, राजयोग जी पढ़ाई आहे न। ॿारनि खे मालूम बि पियो आहे देवताऊं संपूर्ण निर्विकारी हुया। ॿारनि खे इहा मालूम बि पियो आहे कि देवताऊं संपूर्ण निर्विकारी हुया। रचता बाप ई वेही पंहिंजो परिचय ॾींदो आहे न, उहो आहे परमात्मा। रचता बाप ई अची करे पंहिंजो परिचय ॾींदा आहिनि, उहा आहे परमात्मा। परमात्मा खे ई परम आत्मा खे ई परमात्मा चइबो आहे न। अंग्रेजी में उन्हनि खे सुप्रीम सोल चइबो आहे। सोल मतिलबु आत्मा। बाप जी आत्मा कोई वॾी न आहे, बाप जी आत्मा बि अहिड़ी आहे जीअं असां ॿारनि जी आहे। इहे न ॿार नंढा आहिनि, बाप वॾो आहे न, उहो सुप्रीम नॉलेजफुल। बाप ॾाढो प्यार सां ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि। पाठ वॼाइण वारी आत्मा आहे, ज़रूरु शरीर धारण करे ई पाठ वॼाईंदी न। आत्मा जे रहण जो स्थान शांति धाम। ॿार ॼाणंदा आहिनि आत्मायूं ब्रह्म मां तत्व में रहंदियूं आहिनि। असां किथे रहण जी आत्मा आहियूं? मां आत्मा आहियां, मुंहिंजो आत्मा जो पीउ परमात्मा आहे ऐं मां ब्रह्म मां तत्व में रहण वारी आहियां। जीअं हिंदुस्तान में रहण वारा पंहिंजे खे हिंदू चईंदा आहिनि न, वैसे ई ब्रह्मांड में रहण वारा पोइ ब्रह्म खे ईश्वर सम्झी वेठा आहिनि। ड्रामा में किरण जो उपाय बि नूंदल आहे न। वापसि त कोई वञे न सघे, पर कोई केतिरी बि महिनत करे। नाटक जॾहिं पूरो थींदो आहे त सभी एक्टर्स अची करे इकट्ठा थींदा आहिनि। पोइ क्रिएटर मुख्य एक्टर बि रहींदा आहिनि। नाटक जॾहिं पूरो थींदो आहे त सभी एक्टर्स इकट्ठा थी वेंदा आहिनि। क्रिएटर ऐं मुख्य एक्टर बि रहींदा आहिनि न अची करे। क्रिएटर ऐं मुख्य एक्टर बि अची करे रहींदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि हाणे इहे नाटक पूरो थींदो आहे त जॾहिं नाटक पूरो थींदो त सभु इहे हाणे सभु बाबा बि अची, सभु एक्टर्स बि अची वेंदा। इहे ॻाल्हियूं कोई बि साधु संत आदि न ॼाणे सघे। आत्मा जी हीअ नॉलेज कोई खे न आहे। परमात्मा बाप हिते हिकु बार ईंदा आहिनि। सभिनि खे त हिते पाठ वॼाइणो ई आहे, त बाबा जो बि पाठ आहे, बाबा बि हिते ईंदा ई आहिनि। वृद्धि थींदी रहंदी आहे। आत्मायूं सभु काथां खां आहियूं। अगरि कोई वापसि वेंदो आहे त पोइ त उहो रस्म पइजी वञे। अगरि कोई वापसि हली वञे त हिकु वियो त ॿियनि जे लाइ बि उहो रस्म पइजी वञे। हिकु आयो ॿियो वञे, पोइ हुन में पुनर्जन्म काथे बि न थिए।
पोइ त पुनर्जन्म जेको, पोइ त दुनिया में पॉपुलेशन ई न वधे, एतिरो कचिरो ई न थिए, पुनर्जन्म बि न थिए, सभु पंहिंजे पंहिंजे समय अचनि ऐं हली वञनि, पोइ एॾा माण्हू पॉपुलेशन कीअं वधे? पोइ एॾी जीअं दुनिया थोरी हुई, थोरा माण्हू हुया, उअं ई थोरा ई रहंदा। पुनर्जन्म त शुरू खां ई हलंदो ई आयो आहे। पहिरें नंबर में इहे लक्ष्मी नारायण आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि इहे पुनर्जन्म वठंदे वठंदे पिछाड़ी में जॾहिं अची वेंदा आहिनि त पोइ पहिरें नंबर में अचिणो पवंदो आहे। हिन में संशय जी त कोई ॻाल्हि न थी सघंदी आहे। बाबा चवंदा आहिनि पोइ हिन में संशय जी त कोई ॻाल्हि न थी सघंदी आहे कि इहे पुनर्जन्म अची अची वठी करे हाणे पहुचा आहिनि, वरी पहिरें नंबर में ईंदा। आत्माउनि जो बाप ख़ुदि अची करे सम्झाईंदा आहिनि। छा सम्झंदा आहिनि? ॾिसो, जॾहिं कोई इहे पुनर्जन्म जे बारे में सम्झी वञे न कि हा असां सभु आत्मायूं आहियूं, आत्मायूं पुनर्जन्म वठंदियूं आहिनि, त उहो झट सम्झी वेंदा कि हा इहे लक्ष्मी नारायण जी आत्मायूं पुनर्जन्म वठी करे इहे ठहिया आहिनि। पंहिंजो बि परिचय ॾींदा आहिनि। आत्माउनि जो बाप ख़ुदि अची करे सम्झाईंदो आहे। छा सम्झाईंदा आहिनि? पंहिंजो बि परिचय बाबा अची करे ॾींदा आहिनि। अॻियां पतो हुयो छा कि परमात्मा छा चीज़ आहे? सिर्फ़ु शिव जे मंदर में वेंदा हुया। हिते त ढेर जा ढेर मंदर आहिनि। सत्संग में मंदर पूजा आदि हूंदी न आहे। हुते तव्हां पूज्य देवी देवता ठाहींदा आहियो, पोइ अधु कलाक खां पोइ पुजारी ठाहींदा आहियो। उन्हनि खे पोइ देवी देवता न चईंदासीं, उन्हनि खे पोइ देवी देवता न चईंदासीं। पोइ बाप अची करे पूज्य ठाहींदा आहिनि। ॿियो कोई देश में इहा गायन न आहे। राम राज्य रावण राज्य, हाणे तव्हां सम्झी विया आहियो राम राज्य जो ड्यूरेशन केतिरो आहे, सिद्ध करिणो खपे। इहे नाटक आहे, इन्हनि खे सम्झाइणो आहे। ऊच ते ऊच बाप आहे, उहो बि नॉलेजफुल। असां उन्हनि द्वारा ऊच ते ऊच ठहूं था। ऊच ते ऊच पद मिलंदो आहे न। बाप असांखे पढ़ाईंदा आहिनि, दैवी गुण बि धारण करणा आहिनि। ऊच ते ऊच पद बि मिलंदो आहे, ऊच ते ऊच बाप जी नॉलेज द्वारा। बाबा असांखे पढ़ाईंदा आहिनि, दैवी गुणनि जी धारणा बि कराईंदा आहिनि न। ॿार वर्णन कंदा आहिनि तव्हां ईअं, असां ईअं। हिन समय तव्हां ॼाणंदा आहियो असांखे हिन जहिड़ो संपूर्ण निर्विकारी ठहिणो आहे। बाप खे यादि करण जे सवाइ ॿियो कोई उपाय ई न आहे। अगरि कोई ॼाणंदो हुजे त ॿुधाए संपूर्ण निर्विकारी कीअं ठहूं। ईअं थोरी चईंदासीं ब्रह्मवत तत्व निर्विकारी आहे न, आत्मा ई निर्विकारी ठहींदी आहे। ब्रह्मवत तत्व खे आत्मा न चईंदासीं, उहो त रहण जो स्थान आहे। ॿारनि खे सम्झाइबो आहे आत्मा में ई बुद्धि थींदी आहे न। ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि बाबा असांजी आत्मा में ई बुद्धि अर्थात सम्झण जी शक्ति आहे। उहा जॾहिं तमो प्रधान थी वेंदी आहे त असां बेसम्झ थी वेंदा आहियूं। समझदार ऐं बेसम्झ आहिनि न। असांजी बुद्धि केतिरी स्वच्छ ठहींदी आहे ऐं पोइ मलेश बि ठही वेंदी आहे। तव्हांजी प्योरिटी एंड इम्प्योरिटी, तव्हांखे प्योरिटी और इम्प्योरिटी जो कंट्रास्ट मालूम पियो आहे न। इम्प्योर आत्मा वापसि न वञी सघंदी आहे। त असांखे पहिरियों पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे शुद्ध करिणो पवंदो। उन में बि जॾहिं असांजी सम्झ सुठी थींदी वेंदी न, बुद्धि में जॾहिं सम्झ अची वेंदी आहे फालतू वीचार आहे, इहे सुठो वीचार आहे, इहे फालतू आदत आहे, इहे सुठी आदत आहे, त आपे ई बाबा जी शक्ति सां असां पंहिंजे मन खे बि स्वच्छ ठाहे सघंदा आहियूं, पंहिंजे संस्कारनि खे बि स्वच्छ ठाहे सघंदा आहियूं। त बुद्धि योग सां सम्झो, पंहिंजे पाण खे ॼाणो कि मां केरु आहियां। मां आत्मा आहियां परम धाम जी रहण वारी। मां सत्य खां ईअं पाठ वॼाईंदी आहियां। हाणे मां हिते अची करे कलयुग में अची करे इम्प्योर थी आहे। हाणे वरी बाबा खे यादि करे मूंखे प्योर ठहिणो आहे। बाबा चवंदा आहिनि तव्हां
इम्प्योरिटी ऐं प्योरिटी जी कॉन्ट्रास्ट जो तव्हांखे मालूम पियो आहे। इम्प्योर आत्मा वापसि वञी न सघे। हाणे अपवित्र सां पवित्र कीअं ठहूं, उन जे लाइ रड़ियूं मारदा आहिनि। ये बि ड्रामा में नूंद आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो ये संगम युग आहे न। बाप हिकु ई बार अची करे असांखे वठी वेंदा आहिनि। बाप हिकु ई बार अची करे असांखे वठी वेंदा आहिनि। सभु त नई दुनिया में न ईंदा न। जंहिंजो पाठ न आहे उहो शांति धाम में रहंदा, लेकिन सभु शुद्ध थी करे ई मथे हलंदा। इन करे चित्रनि में ॾेखारियो आहे। बाक़ी ॿियो जो बि चित्र आदि आहिनि उहे भक्ति मार्ग जा, इहे ज्ञान मार्ग जा आहिनि। जंहिंसां सम्झाइबो आहे सृष्टि जो चक्कर कीअं फिरंदो आहे, असां कीअं हेठि उतरंदा आया आहियूं न। 14 कला खां 12 कला, हाणे पोइ कोई कला ई न आहे असां में। नंबरवार त आहे न, एक्टर बि नंबरवार हूंदा आहिनि। कोई जो पगार 1000, कोई जो 1500, कोई जो 100, केतिरो फ़र्क़ु आहे। पढ़ाई में बि केतिरो राति ॾींहं जो फ़र्क़ु आहे न। हर हिक जी बुद्धि जेको कमु सम्झे, जीअं कमु करे, उन अनुसार उनखे पैसा बि मिलंदा आहिनि। हुन स्कूल में त कोई नापास थींदो आहे त पोइ पढ़णो पवंदो आहे। हिते त पोइ पढ़ण जी ॻाल्हि ई न आहे, पद कमु थी वेंदो आहे। पोइ कॾहिं पढ़ाई थींदी न, हिकु बार ई पढ़ाई थींदी आहे न। पोइ त कॾहिं पढ़ाई थींदी न आहे। बाबा जी पढ़ाई त हिकु बार ई थींदी आहे न। पोइ वरी बाबा जी पढ़ाई में छा आहे कि ख़ुदि खे आत्मा सम्झो, बाबा खे बाबा जी जॻह ते ॼाणो, उन्हनि खे उन रीति यादि करे ख़ुदि जे मन खे स्वच्छ, बुद्धि खे स्वच्छ, संस्कारनि खे शुद्ध करो, दैवी गुण धारण करे हर हिक आत्मा सां संपर्क में अचो। असांजी ये पढ़ाई आहे गुणवान, शक्तिवान, ज्ञानवान ठही करे हिन दुनिया में पाठ वॼाइणु। जेकी आत्मा हिन कलयुगी घोर दुनिया में रहंदे हुए काम, क्रोध, लोभ, अहंकार जी अविद्या थी वेंदी हुनखे, जीअं बाबा जी आत्मा आहे। जॾहिं असांजो हिन घोर कलयुगी दुनिया, तमो प्रधानता दुनिया में रहंदे हुए बि असांजी आत्मा खे ये विकार, बुराई, तमो प्रधानता टच बि न थिए, हिन जी अविद्या थी वञे। जीअं बाबा जी आत्मा खे टच थींदो आहे, बसि ईअं ई ठहिणो आहे असांखे। सपने में बि ये विकार, बुराई असांखे टच न करनि। जॾहिं आत्मा में एतिरी शक्ति अची वेंदी न, त उहो बाप समान ठही वेंदी, त उहा बाप समान ठही वेंदी। बाबा चवंदा आहिनि कि ॾिसो हिन ये पढ़ाई त असां हिकु ई बार पढ़ंदा आहियूं। हिकु ई बार आत्मा बाबा खां पढ़ी करे उहा बाप समान शक्तिशाली स्थिति खे धारण कंदी आहे न। हिकु ई बार ई पढ़ाई थींदी आहे। बाप बि हिकु ई बार ईंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि पहिरियों हिकु ई राजधानी हुई। इहे तव्हां कंहिंखे बि सम्झाईंदा त मञंदा। क्रिश्चन माण्हू साइंस सां बि ॾाढा तिखा आहिनि। क्रिश्चन माण्हू साइंस में बि ॾाढा तिखा आहिनि ऐं हुननि सां ई सिखिया आहिनि। साइंस में तिखा आहिनि न क्रिश्चन माण्हू। उन्हनि जी न त एतिरी पारस बुद्धि आहे न पत्थर बुद्धि आहे। हिन समय उन्हनि जी बुद्धि कमाल करे थी न। साइंस जो प्रचार सॼो हिन क्रिश्चन ई कढियो अथई। उहो बि सुख जे लाइ ई आहे। तव्हां ॼाणंदा हिन पुराणी दुनिया जो विनाश त थियणो ई आहे। पोइ असां शांति धाम, सुख धाम में हली हलंदासीं। न त एतिरी सभु आत्मायूं वापसि घर कीअं वेंदियूं। साइंस सां विनाश थींदो न। सभी आत्मायूं शरीर छॾे करे घर हली हलंदियूं आहिनि। हिन विनाश जे अंदरि मुक्ति मर्ज आहे। हिन विनाश जे अंदरि मुक्ति मर्ज आहे। अॼुकल्ह मुक्ति जे लाइ ई महिनत कंदा आहिनि। त साइंस ऐं क्लैमिटीज़
जेकी कुदरती आपदायूं चइबो आहे, साइंस ऐं नेचुरल क्लाइमिटीज़ जेकी कुदरती आपदायूं चइबियूं आहे, इहे बि थियणो आहे छो? साफ़ सफ़ाई करण लाइ, सभिनि आत्माउनि खे मुक्तिधाम पहुचाइण लाइ। हीअं त माण्हू न त एॾा कीअं मरनि, हिते त माण्हू चीटी खे मारण में बि पाप सम्झंदा आहिनि। लेकिन हाणे सभिनि खे दुनिया खे परिवर्तन थियणो आहे त सभिनि आत्माउनि खे शरीर छॾिणो ई आहे। त इहे साइंस ऐं नेचुरल क्लाइमिटीज़ सां बाबा चईंदा आहिनि, हिन सां सभी आत्मायूं मुक्ति खे प्राप्त कंदियूं। सम्झाइणो खपे इहा लड़ाई निमित ठहींदी मुक्तिधाम में वठी वञण लाइ। इन करे सभिनि खे मुक्तिधाम में वञिणो ई आहे। ताकी भल केतिरी बि महिनत कई, गुरू कया, हठ योग सीखा, कोई बि मुक्तिधाम में वञी न सघियो। दुनिया में माण्हू ॾिसो केॾो सभु करनि था न, कि असां मुक्तिधाम में वञूं, ब्रह्म में लीन थी वञूं, लेकिन कोई बि ब्रह्म में लीन न थी सघंदो आहे। ब्रह्म त महतत्व आहे, उते त असां आत्मायूं रहंदियूं आहिनि। छो कि असांखे वापसि बि त पाठ वॼाइणो आहे न, त लीन न थींदी आहे कोई बि आत्मा। ऐं सभी मुक्तिधाम में कीअं पहुचंदा? हिन साइंस ऐं नेचुरल क्लाइमिटीज़ द्वारा ई असां मुक्तिधाम में पहुची वेंदासीं। इहा लड़ाई निमित ठहींदी आहे सभिनि खे मुक्तिधाम वठी वञण लाइ। कोई बि मुक्तिधाम में न वञी सघंदो आहे। एतिरा साइंस जा गोला आदि तयारु थिया आहिनि, सम्झणो खपे विनाश त ज़रूरु थींदो ई सही। नई दुनिया में त ॾाढा थोड़ा हूंदा, बाक़ी सभु मुक्तिधाम में हली हलंदा। जीवन मुक्ति में त पढ़ाई जी ताक़त सां ईंदा आहियूं। हाणे जो बाबा जी सां पढ़ाई पढ़ूं था, जेकी आत्मा सतो प्रदान थींदी बाबा खे यादि करे जेतिरो बि, उन अनुसार उहा सतयुगी दुनिया में ईंदी। त जीवन मुक्ति में त पढ़ाई जी ताक़त सां ईंदासीं। बाबा चवंदा आहिनि जीवन मुक्ति में त पढ़ाई जी ताक़त सां ईंदासीं। तव्हां अॾोल अटल अखंड राज्य कंदा आहियो न। हिते त ॾिसो सभु खंडनि जा टुकड़ा आहिनि। बाबा तव्हांखे अटल अखंड सॼे विश्व जी राजधानी जो मालिक ठाहींदा आहिनि। सॼे विश्व जी राजधानी जो मालिक ठाहींदा आहिनि। बेहद जे बाप जो वरसो बेहद जी पातशाही आहे। इहो वरसो कॾहिं ऐं कंहिं ॾिनो, इहे कंहिंजी बि बुद्धि में न ईंदो आहे। सिर्फ़ु तव्हां ई ॼाणंदा आहियो। ज्ञान जो टियों नेत्र आत्मा खे मिलियो आहे न। आत्मा ज्ञान स्वरूप ठहींदी आहे, सो बि ज्ञान सागर बाप सां ई ठहिणो आहे न। तव्हां बाप ई अची करे रचता ऐं रचना जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॾींदा आहिनि न। बाबा द्वारा ई असां ॼाणायूं। आहे बि हिकु सेकेंड जी ॻाल्हि। मां आत्मा परमात्मा जी संतान परमधाम जी रहण वारी। मां पहिरियों सतयुग में आई हुअमि। सतयुग में मां विश्व जी मालिक हुयमि। सेकेंड में जीवन मुक्ति, बाक़ी सभिनि खे मुक्ति मिली वेंदी आहे। इहे बि ड्रामो ठहियलु आहे न। रावण जी बंधन सां सभु मुक्त थी वेंदा आहिनि। उहे माण्हू विश्व में शांति जे लाइ केतिरी महिनत कंदा आहिनि। इहे सिर्फ़ु तव्हां ॿार ई ॼाणंदा आहियो। विश्व में ऐं ब्रह्मांड में शांती कॾहिं थींदी आहे। पूरे विश्व में ऐं ब्रह्मांड में बि शांती कॾहिं थींदी आहे। ब्रह्मांड में शांती चइबो आहे, पोइ विश्व में शांति ऐं सुख ॿई रहंदा आहिनि। ब्रह्मांड में सिर्फ़ु शांति रहंदी, निराकार आत्मा। पोइ विश्व में सुख शांति ॿई रहंदा। विश्व अलॻि ऐं ब्रह्मांड अलॻि आहे। चांद तारनि खां परे आहे ब्रह्मांड। हुते सभी आत्मायूं निराकार रूप में शांति में रहंदा आहिनि। पोइ असां हेठि ईंदा आहियूं त सुख जो पाठ वॼाईंदा आहियूं। सतयुग में त अधु कल्प सुख ई आहे। उते इहे कुझु बि न हूंदो आहे। हुनखे चइबो आहे साइलेंस वर्ड। शरीर छॾी करे साइलेंस में हलंदा आहियूं। तव्हां ॿारनि खे बि उहो यादि आहे न। तव्हां हिन समय हुते वञण जी तयारी करो था न।
ॿियो कोई ॼाणंदो ई न आहे। तव्हांखे तयारी कराईंदा आहिनि बाबा। बाक़ी इहा लड़ाई त कल्याणकारी आहे। ऐं इहे नेचुरल क्लैमिटीज़ बि कल्याण जे लाइ ई थींदो रहंदो आहे। इन करे तव्हांखे पतो लॻे हीअ मरी आहे हिते ईअं थी वियो। हर हिकु ॻाल्हि में कल्याण ई कल्याण आहे। सभिनि जो हिसाब किताब चुकतो थियणो ई आहे। सभु पवित्र ठही वेंदा। योग अग्नि आहे न, अग्नि सां हर चीज़ पवित्र थींदी आहे। त हिते असांजी छा आहे, योग अग्नि आहे। आत्मा बाबा खे यादि कंदी आहे त बाबा जी यादि जी शक्ति आत्मा खे हिन विकार बुराइनि विकल्प आसुरी संकल्प विकल्प व्यर्थ संकल्प आसुरी स्वभाव संस्कार पाप कर्मनि खां मुक्त कराईंदी आहे। इहा आहे योग अग्नि। अग्नि में हर चीज़ पवित्र थींदी आहे। जीअं बाप ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहिनि, उहो तव्हां एक्टर्स खे बि ड्रामा जे आदि मध्य अंत खे ॼाणियो न। जेका ॼाणे विया आहिनि उहे ई बाबा खे यादि करे पुरुषारत था करनि वापसि खां ड्रामे में पार्ट वॼाइण लाइ। ॼाणण खे ई साक्षात्कार चइबो। ॼाणण खे ई साक्षात्कार चइबो न, बाबा चईंदा आहिनि। हाणे तव्हांजो ज्ञान जो टियों नेत्र खुलियो आहे। बराबरि असां विश्व खे सत्युग आदि खां कलयुग अंत ताईं पूरो ॼाणियो आहे न। ॿियो कोई बि मनुष्य मात्र न ॼाणंदा आहिनि। तव्हां सम्झंदा आहियो असांजो दैवी गुण वारा हुयासीं, हाणे आसुरी गुण वारा ठहिया आहियूं। पोइ बाप अची करे असांखे दैवी गुण वारा वरी खां ठाहींदा आहिनि। बाप ईंदा ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिण। दुनिया में ॿियो कंहिंखे इहो पतो न आहे कि देवी देवता घराने वारा ई पूरा 84 जन्म वठंदा आहिनि। असांजे घराने वारा हिन दुनिया में पूरा 84 जन्म वरिता आहिनि। पावन बि त पतित बि ठहींदा। इहे कंहिंजी बुद्धि में न ईंदो आहे कि इहे तॾहिं सम्झनि जॾहिं कोई पुनर्जन्म खे मञण वारो हुजे। पहिरियों त असांखे उन्हनि खे आत्मा ऐं परमात्मा जे बारे में पको कराइणो आहे कि ॾिसो असां आत्मा आहियूं ऐं असांजो पीउ परम पिता परमात्मा आहे। पोइ हिकु ई आत्मा पुनर्जन्म वठंदी आहे। पोइ अगरि पुनर्जन्म जे बारे में सम्झे त चक्कर जे बारे में सम्झी वेंदो। बाप ईंदा ई आहिनि पतितनि खे पावन ठाहिण। दुनिया में ॿियो कंहिंखे बि इहो पतो न आहे कि देवी देवता घराने वारा ई पूरा 84 जन्म वठंदा आहिनि। पावन बि त पतित बि ठहींदा आहिनि। इहे कंहिंजी बुद्धि में न आहे। हाणे त तव्हां सम्झंदा इहे जड़ चित्र आहिनि। एक्यूरेट फोटो त उन्हनि जो निकिरी न सघे। उहो त नेचुरल घोरा हूंदा आहिनि। प्योर प्रकृति सां शरीर बि प्योर ठहींदो आहे न। हिते त इम्प्योर आहे। इहे रंग बिरंगी दुनिया सतयुग में न हूंदी। श्री कृष्ण खे चइबो आहे श्याम सुंदर। सतयुग में सुंदर आहे, कलयुग में श्याम थी वेंदो आहे। श्याम वरी बाबा खे यादि करे वरी खां सुंदर ठहींदो आहे। सतयुग खां कलयुग में कीअं ईंदा आहियूं तव्हांखे नंबर 1 खां वठी करे मालूम आहे। श्री कृष्ण त गर्भ खां निकितो नाम मिलियो। श्री कृष्ण त सतयुग खां निकितो नाम मिलियो। नाम त ज़रूरु खपे न। त तव्हां चईंदव श्री कृष्ण जी आत्मा सुंदर हुई पोइ श्याम ठही वई। हिन करे उनखे श्याम सुंदर चइबो आहे न। उन्हनि जी जनम पत्री मिली वई त सॼे चक्कर जी मिली वेंदी। अगरि श्री कृष्ण जी जनम पत्री मिली वई त सॼे चक्कर में अचण वारनि जी बि जनम पत्री मिली वेंदी। केतिरो रहस्य भरियलु आहे न, जंहिंखे तव्हां ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई न ॼाणे। जे टोटल 84 जन्म वरिता हूंदा न, उन जी बुद्धि में इहे 84 जन्मनि जो चक्कर वेंदो। छो जो जे वरिता ई न हूंदा उन्हनि खे ॼाणण जी इच्छा बि न थींदी। उन आत्मा में उहो पार्ट ई न भरियलु आहे।
केतिरो रहस्य भरियलु आहे जंहिंखे तव्हां ई सम्झंदा आहियो, ॿियो कोई न ॼाणे। तव्हांखे हाणे नई दुनिया नए घर में वञिणो आहे। जो सुठी रीति पढ़ाई पढ़ंदा आहिनि उहे ई नई दुनिया में ईंदा। जो सुठी रीति पढ़ाई पढ़ंदा आहिनि उहे ई नई दुनिया में ईंदा। हुन में बि पहिरियों 9 लख में जो पहिरीं सतो प्रधान दुनिया शुजी पावसी न धीरे धीरे दुनिया बि पुराणी थी वेंदी। ईअं ई ख़ुशि न थियो असां त स्वर्ग में ईंदासीं, असां त सतयुग में ईंदासीं। कोशिशि करे पूरी धारणा मुहूर्त थी करे पहिरीं राजधानी मम्मा बाबा जी राजधानी बि त ॾिसूं न असां। बाबा चईंदा आहिनि बेहद जी जो सुठी रीति पढ़ाई पढ़ंदा उहो ई नई दुनिया में ईंदा। बाबा आहे बेहद जी सॼी दुनिया जो मालिक। बाबा आहे बेहद जी सॼी दुनिया जो मालिक। शिव बाबा सभी आत्माउनि जो बाप आहे न बाबा। बाप खे मालिक चइबो आहे। इहा पढ़ाई आहे, इन में कोई संशय व प्रश्न न उठी सघंदो आहे। इन में शास्त्रवाद करण जी दरकार न आहे। ये त सिंपल पढ़ाई आहे, इन में कहिड़ी बहस करणी आहे। जो बाबा ॿुधाए थो उअं ई ॿुधाइणो आहे। हिन में के आर्ग्यू त करणी न आहे। असांखे त परमात्मा ईअं ॿुधाइनि था। तॾहिं त चईंदा आहिनि न बाबा पहिरियों बाबा जो पको कराए। हिकु टीचर सभिनि खां ऊचो उहो वेही सभिनि आत्माउनि खे पढ़ाए थो। उहो ई सत्य आहे। सत्यनारायण जी सच्ची कथा शिक्षा जे रूप में बाबा असांखे ॿुधाइनि था। सत्यनारायण जी सच्ची कथा शिक्षा जे रूप में बाबा असांखे ॿुधाइनि था। अच्छा मीठी मीठी सिकल ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार पंहिंजी सभु हिसाब किताब चुक्तो करे साइलेंस वर्ल्ड में वञण जी तयारी करणी आहे। यादि जे बल सां आत्मा खे संपूर्ण पावन ठाहिणो। यादि जे बल सां आत्मा खे संपूर्ण पावन ठाहिणो आहे। ॿियो आहे ज्ञान सागर जे ज्ञान खे स्वरूप में लाहिणो आहे। विचार सागर मंथन करे पंहिंजो फ़ैसिलो आपे ई करिणो आहे। ज्ञान सागर जे ज्ञान खे स्वरूप में लाहिणो आहे। विचार सागर मंथन करे पंहिंजो आपे ई फ़ैसिलो करिणो आहे। जीवन मुक्ति में श्रेष्ठ पद प्राप्त करण लाइ दैवी गुणनि जी धारणा करणी आहे। वरदाना बाप सां गॾु रहंदे रहंदे उन्हनि जे समान ठहिण वारा सर्व आकर्षणनि जे प्रभाव सां मुक्त ठहूं। जाते बाप जी यादि आहे अर्थात बाप सां गॾु बाप जो साथ आहे हुते बॉडी कॉन्शियस जी उत्पत्ति न थी सघंदी आहे। बाप सां गॾु व पास रहण वारा दुनिया जे विकारी वाइब्रेशन अथवा आकर्षण जे प्रभाव सां आपे ई दूर थी वेंदा आहिनि। अहिड़ा साथ रहण वारा साथ रहंदे रहंदे बाप समान थी वेंदा आहिनि। अहिड़ा साथ रहण वारा साथ रहंदे रहंदे बाप समान थी वेंदा आहिनि। जीअं बाप ऊच ते ऊच हीअं ॿारनि जी स्थिति बि ऊची ठही वेंदी आहे। हेठि जी कोई बि ॻाल्हि उन्हनि ते पंहिंजो प्रभाव न विझी सघंदी आहे। हेठि जी कोई बि ॻाल्हि उन्हनि ते पंहिंजो प्रभाव न विझी सघंदी आहे। स्लोगन आहे मन ऐं बुद्धि कंट्रोल में रहो त अशरीरी ठहिण सहज थी वेंदो आहे। मन ऐं बुद्धि सदा कंट्रोल में रहे। बाबा असांखे स्वराज्य अधिकारी ठाहिनि था न, तॾहिं ई असां अशरीरी सहजी थी सघंदासीं। छो जी मन में बाबा जी यादि हूंदी, बुद्धि बाबा सां लॻल रहंदी
त बाबा चई न कंहिंसां बि आकर्षण न थींदो, त आत्मा खे हिन अखियुनि सां कुझु ॾिसण जो मन ई न कंदो, कननि सां कुझु ॿुधण जी इच्छा ई न थींदी, मुख सां कुझु ॻाल्हाइण जी इच्छा न थींदी, हथ पेरनि सां कुझु कमु करण जी इच्छा न थींदी, त देह खां न्यारी थी वेंदी आत्मा। त मन ऐं बुद्धि जॾहिं चाहे असां कर्म कयो, पोइ वरी अशरीरी मन बुद्धि बाबा सां लॻी वञे, कुझु बि आकर्षित न करे, आकर्षित न कंदो त देह जी दुनिया खां परे बाबा वटि परम धाम में पहुची वेंदासीं। इनखे चइबो आहे अशरीरी थियणु। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।